अस्सलाम वालेकुम या अली मदद जी हसन जी लतीफ़ जी धरती जी लतीफ़ जी बोली। दोस्तों जी तो हींअर असां मौजूद आहियूं सेट ते फिल्म सिंधी टेलीफिल्म तेज़ाब जंहिंजो कैमरामैन ऐं राइटर आहे मुमताज़ कासकरी, डायरेक्टर तव्हांजो भाउ सत्तार लाल ऐं असां मज़हर शेख जी क़यादत में पहुता आहियूं। मज़हर शेख तमामु बहितरीनु डायरेक्टर आहे ऐं हुनजो मुकमल सहकार मूंसां गॾु आहे। मोहम्मद विठल जेको आहे सो जोगी साहिब बि असां सां गॾु आहे ऐं अदा खसारो बि जेको आहे सो गॾु आहे ऐं सॼी पूरी टीम गॾु आहे। अचो त तव्हांखे जेको आहे सो सीन तव्हांखे ॾेखारींदा हलूं। अचो, हे असां तमामु प्यारो दोस्त हिन फिल्म में जेको आहे सो नजब अली तमामु बहितरीनु कैरेक्टर करे रहियो आहे। हे ॾिसी रहियो आहे, हे मामो अथसि कैरेक्टर में, मामे खे धकु लॻो आहे, मामो परेशान आहे। हीअ असांजो मज़हर शेख जेको बहितरीनु डायरेक्टर आहे, बहितरीनु एक्टर। मज़हर छा हाल आहे? साईं अलहमदिल्ला फर्स्ट क्लास। मामे खे विढ़िया आहिनि असांजा जेके कैरेक्टर आहिनि। हा हा, उन्हनि ॾाढो धकी कयो आहे। सुल्तान 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 जेको आहे हिनखे ॾाढो धकी कयो आहे। पोइ तव्हां सुल्तान सां बि दशर कंदव न? साईं सुल्तान सां असली अहिड़ो कंदासीं जो कंहिं कयो न हूंदुसि। वाह वाह, ॾाढो अॼु बसि हाणे छा थी बाबा तव्हांखे वॾो ॾुख थींदो हूंदो, मामो अथव ज़ाहिर आहे। हा साईं मामो आहे, हाणे छा कयूं, मारे विया त फ़िलहालु मारे विया आहिनि, ॾिसंदासीं हिन ॻाल्हि खे। माना इन जो प्लान तव्हां वॾो कंदव? ज़रूरु थींदो साईं। हा सही, ॾुखिया माण्हू आहियो, ॾुखिया माण्हू आहियो। ख़बर कान्हे वाह वाह वाह, तमामु बहितर। हाणे मामे जो मुंहुं ॾेखारियो। वाह वाह, अरे खणी आ मामे जो साईं ॾिसो मुंहुं सभा न मुंहुं उहो न हणेसि, हणेसि हुजेसि न, थोरो थोरो ईअं चुटो असल में ॻाल्हाइण हणेसि थोरो, थोरो ईअं दाल पर न त ॻाल्हाइण थी वेंदी। ॾिसो अचे मुमताज़ थी न अचे, वधीक जीअं तव्हां हा बि जा अचे मुमताज़ ॾिसो। हीअ त करो टुको थी वियो त थोरो निशान अगरि तूं रियाल वाल कुझु लॻो पई बाबा फर्स्ट क्लास। तव्हां छा था सम्झो बेटा? मज़ो अचे थो? वाह 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 वाह। हिन खां पुछो, हे ई हमरा थोरो जेको आहे न खलपील थो लॻे। छा हाल थी? ख़ैर थींदा पक मां दिलि जाए कया न? हा पक सां न? पक। हा ईअं दिलि जाए मूंखे ॾींदो रहिजे। संजराणी तूं ख़ुशि लॻो पियो न? हा हेॾो फ्री आहे संजराणी, हेॾो संजर। ॿिया कहिड़ा न थी? मां न कराची में सुंटीअ ते बि कमु कई, जी जी, केटीअ ते बि कई, धरती ते बि, सभिनि सां जेके सोराब सां बि कई कमु। जी जी जी, यार बाबा अदा हुते गार्ड हूंदो हुए। अच्छा हा मज़र हे गार्ड। मूंखे बि हिकिड़ो डायरेक्टर साहिबु आयो जेको चए पियो त बाबा तोखे बि कैरेक्टर हिकिड़ो ॾियां थो पियो। हा तो उन सां हा, मूं ओके ही कयो आहे। असांजो मुमताज़ कासकरी साहिबु, मुमताज़ साहिबु हे कमु बि जारी रहंदो। जी जी जी, ही तव्हां छा था सम्झो? हा ही तव्हां छा था सम्झो? बाबा तव्हांजी फिल्म लिखियल आहे, वरी जेको आहे सो हुनखे ठाहियो। बाबा तमामु बहितरीनु फिल्म आहे ऐं असां हाणे पंहिंजी लेखी कीअं कंदासीं, बाक़ी ॾिसंदा ॾिसंदा इंशाल्लाह हिन फिल्म में त तमामु बहितरीनु सेट, बहितरीनु एक्टर आहिनि। हलाणी खां मथे दरिया ते ठरी मीरवा, छतन शाह, सैयद सचन शाह जी दरगाह, थर बि विया हूं, काफ़ी जॻह ते लाड़काणा अञा लाड़काणे रिकॉर्डिंग करे आयासीं, उते वरी उतां बि रहियल आहे। बाक़ी ॾिसंदा ॾिसंदा हे हमरा खे धकु लॻो आहे, छा था सम्झो वीचार? हलो अचो, ओके क्यों सी नाणे? अचो ओके कयो सर, बिस्मिल्लाह। ओचो अब बाबा हे हथियार होने के रखो, हथियार होने के रखो, कपड़ा भी होने के रखो। बस अब घणो था से बस घणो न बाबा। ठीक है खालिक प्यार नारी मगर बियालो हल इहो इनखे बंदि कर बाबा। मज़र वे सेट ते ठीक है सर। मथे चढ़ मथे वेहाण दे मथे पहुचे ठही वे बाबा। यो आईनो ख्याल आईनो खण बाबा, आईनो खल बाबा, मथे ठही वे बाबा, मथे ठही वे ठही वे ठही वे। न न वेहाण जे मथो छो वे हेठि विहाणे को हेठि, विहाणे को हेठि। बीमार आहे न, धक्का लगा। हा 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 अचो ॿियो रुमाल काढ़ी के हा हा हलो अचो बाबा वेहो अचो वियो। जल्दी ओके।